खैरपुर यूनियन काउंसिल शादी शहीद जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में सीनियर सूबाई वज़ीर मंज़ूर हुसैन वसाण हालार ख़ान वसाण जा तूफ़ानी दौरा ऐं ताज़ियतूं। इन मौक़े ते दरगाह लोंग फ़क़ीर ते फ़क़ीर शेर अली ॾेथो रियाज़ लुंड अब्दुलसत्तार मेहराणी जे अॼाणे वक़्ति सीनियर सूबाई वज़ीर मंज़ूर हुसैन वसाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 8 फ़रवरी ते चोतरफ़ ठपे ते ठपो तीरथ ठपे जो वसकारो थींदो। मुख़ालिफ़ पार्टियुनि जा अॻवान भॼण में कामयाबी थींदा। वज़ीर आज़म बिलावल भुट्टो थींदो ऐं वज़ीर आला पीपी जो जियालो थींदो। नवाज़ शरीफ़ शहबाज शरीफ़ जो कोई मुस्तक़बिल नाहे। मरियम नवाज़ हिन वक़्ति स्किन ते आहे पर मुस्तक़बिल में नाहे ऐं वज़ीर आज़म बिलावल भुट्टो ई थींदो। पीपी सदाईं अवाम जी मुश्किल घड़ी में गॾु आहे। पीपी तरक़ियाती कमनि जा सॼे मुल्क में पाकिस्तान में ॼार विछाया आहिनि। नौजवाननि खे रोज़गार ॾिनो आहे। ॿिए तरफ़ ॻोठ दीदार कटोहर में आदम ख़ान मेहराणी फ़क़ीर शेर अली ॾेथो काउंसिलर वहीद अली कटोहर अब्दुलसत्तार मेहराणी ऐं ॿिया पिणु गॾु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।